इकबाल फ्लाईओवर एक्सप्रेसवे सिग्नल फ्री कॉरिडोर में इस्लामाबाद में तरक्याती मनसूबन जो इफ्तिताह कयो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बिनी मनसूबन जो इफ्तिताह कयो। रावलपिंडी इस्लामाबाद विच में ट्रैफिक की रवानी ले मनसूबो रिकॉर्ड मुद्दे में मुकम्मल। वज़ीर-ए-आज़म पारां शानदार मनसूबन जे इफ्तिताह ते समूरन इदारनि खे मुबारकूं ॾींदे चयो त मनसूबो रिकॉर्ड मुद्दे में मुकम्मल कयो वियो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु आहे त ठीचड़ो ते ट्रैफिक जाम जो मसइलो मामूल बणियल हो। एक्सप्रेस वे सां गॾु सर्विस रोड जो बि मनसूबो शुरू कंदासीं। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जाली डिग्री केस में नाअहल करार। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस तारिक महमूद जहांगीरी की जाली डिग्री केस बाबत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत तरफ़ां कानून वारी वज़ारत के तारिक महमूद जहांगीरी के डी नोटिफाई करण जो हुकुम। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त तारिक जहांगीरी वटि जज तौर मुक़ररी वक़्तु LLB जी दुरुस्त डिग्री न हुई। संदसि मुक़ररी गैर क़ानूनी हुई। तारिक महमूद जहांगीरी उहिदे ते रहण जो अहल न हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सिंध पुलिस में वसी सुधारनि ऐं टेक्नोलॉजी अपग्रेडेशन जो ऐलान। कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारिहाणियूं कार्रवाइयूं जारी आहिनि। कराची सेफ सिटी मनसूबे तहत 12,000 CCTV कैमरा लगाया वेंदा। हुकूमत जदीद अवाम दोस्त ऐं टेक्नोलॉजी रखंदड़ पुलिस फोर्स कायम करने पुरज़्म आहे। सिंध पुलिस में सुधारनि सां अमन अमान जी सूरत हाल में निमाया बेहतरी आई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पाकिस्तान नेवी जी 55 PNS स्टाफ कोर्स के ऑफिसरनि जी तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध पुलिस 1,62,000 एहलकारनि में 618 पुलिस स्टेशननि ते मुश्तमिल आहे। फ़र्ज़नि जी अदायगी दौरान 2,553 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि। पुलिस स्टेशननि जे अपग्रेडेशन ऐं माली ख़ुदमुख्तारी सां पॉलिसिंग बहितरी थींदी। जदीद इंफ्राजिक DNA ऐं ऑनलाइन अदालती निज़ाम सां शफ़ाफ़ियत में इज़ाफ़ो थियो आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां लिबिया जो सरकारी दौरो। फील्ड मार्शल जी कमांडर इन चीफ ऐं डिप्टी कमांडर इन चीफ सां मुलाक़ातूं। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ातुनि दौरान गॾियल दिलचस्पी ऐं इलाक़ाई सिक्योरिटी बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿतरफ़ो दिफ़ाई ऐं अस्करी सहकार वधाइण जे इत्मीनान ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। फील्ड मार्शल आसिम मुनीर खे हथियारबंद फ़ौज तरफ़ां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। दरियाउनि सां लाॻापियल को बि हिकु तरफ़ो अमल क़बूल न आहे। पाकिस्तान के भारत की बिना नोटिस जे पाणी छॾण ते सख़्त ख़दशा आहिनि। भारत जे सिंतास मुआदे ख़िलाफ़ वर्सी जी मज़म्मत कयूं था। आलमी बिरादरी खे भारत जे सिंतास मुआदे जी भञकड़ी जो नोटिस वठणु घुरिजे। पाड़ी वज़ारत जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त चनाब दरिया जे वहिकिरे में ओचितो तब्दीली नाक़ाबिले क़बूल आहे। भारतीय कार्रवाइयूं ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। भारत में अक़लियतुनि सां गैर इंसानी सलूक कयो पियो वञे। भारतीय हुकूमत अक़लियतुनि जे हक़नि मज़हबी आज़ादी जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाए। अफ़गान तालिबान जी अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थियण बाबति दावा रद्द। गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल जे मॉनिटरिंग टीम जी रिपोर्ट में अफ़गान तालिबान जी दावा गैर मुअतबर करार। रिपोर्ट में चयो वियो आहे त केतिरनि मेंबर मुल्कनि इतला ॾिना आहिनि त दाइश खुरासान TTP अल-क़ाइदा ऐं ॿिया टोला अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि जेकी परॾी हमलनि जी मनसूबाबंदी कनि पिया। अल-क़ाइदा ऐं तालिबान विच में वेझा राब्ता आहिनि। TTP सभ खां वधीक ख़तरो आहे जेका अफ़गान ठिकाननि खां कार्रवाई करे थी। तालिबान क़यादत जा सीनियर मेंबर TTP के पाकिस्तान सां लाॻापियल नुक़सानकार सम्झनि था पर कुझु उन जी हिमायत कनि था। अमरीकी मैगज़ीन शेख हैबतुल्लाह अख़ुनज़ादा जी अफ़गानिस्तान में हिकमत अमली खे अल-क़ाइदा ऐं दाइश जहिड़ी करार ॾेई छॾी। अमरीकी मैगज़ीन नेशनल इंटरेस्ट जी रिपोर्ट में चयो वियो आहे त गॾियल क़ौमनि मूजिबि तालिबान जा 20 खां वधीक इलाक़ाई ऐं आलमी दहशतगर्द तंज़ीमुनि सां लाॻापा बरक़रार आहिनि। तालीम खे इंतिहा पसंदी खे हथी ॾियण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। तालिबान वाज़े कयो आहे त छोकिरियुनि जा स्कूल निसाब तब्दील थियण बैदि खोलिया वेंदा। तालिबान जी नज़रियाती तरबियती हिकमत अमली ॾखण ऐं विच एशिया खे गैर मुस्तहकम करे सघे थी।
वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त नेशनल साइबर सिक्योरिटी पॉलिसी खे वधीक असराइतो बणाए पियो वञे। साइबर हमलनि खां बचण लाइ आगाही ऐं तरबियत ज़रूरी आहे। सिडनी में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिं बैदि फेक न्यूज़ जो तूफ़ान बर्पा कयो वियो। शाहिदीन ॼाण खां सवाइ हमले आवर खे पाकिस्तानी करार ॾिनो वियो। सोशल मीडिया जे वॾनि इदारनि बिना जांच के पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाया। आलमी इदारनि खां पुछियो वियो, तव्हां वटि के चोॻा सबूत आहिनि? पाकिस्तान पाण दहशतगर्दी जो शिकार आहे। हुननि डिजिटल कम्युनिकेशन डिपार्टमेंट क़ाइमु कयो वियो आहे। फेक न्यूज़ ते काउंटर करण जी हिकमत अमली ते अमल जारी आहे। फैज़ हमीद खे पीटीआई सां गठजोड़ की सज़ा मिली। पीटीआई इदारनि सां गॾिजी माफ़िया बणियल हुई। पीटीआई दौर में मुखालिफ़नि मथां वॾो ज़ुल्म कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर एहसाब जो मिसाल क़ाइमु कयो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो सभिनी जे आॾो आहे। पीपी अॻवाननि खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। कराची बार एसोसिएशन की चूंड रिटर्निंग ऑफिसर के दिल जो दौरो पवण सबब मुलतवी। कराची बार की चूंड शुरू थियण खां अॻु रिटर्निंग ऑफिसर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नईं मेमन के दिल जो दौरो पियो। 9 वॻे शुरू थियण वारी चूंड केतिरनि ई कलाकनि ताईं शुरू न थी सघी। धुरियुनि सां सलाह मशवरे बैदि चूंड मुलतवी कई वई। नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। लांस नाइक मोहम्मद महफूज शहीद निशान हैदर की 54वीं वरसी। महफूजाबाद में शहीद की मज़ार से दुआ या तकरीब। मेजर जनरल आकिब इकबाल शहीद की मज़ार से गुल रखी फातिहा पढ़ी। फौजी दस्ते तरफा शहीद के सलामी पेश की वही। लांस नाइक मोहम्मद महफूज वाघा अटारी सेक्टर में दुश्मन खिलाफ बहादुरी से विढ़ंदे शहादत मानी हुई। सदर आसफी जरदारी तरफा निशान हैदर लांस नाइक मोहम्मद महफूज शहीद के खराज पेश। संदस चवणाइत लांस नाइक मोहम्मद महफूज शहीद बहादुरी कुर्बानी ए वतन से वफादारी जो मिसाल आहिनि। 1971 की जंग में वाघा के वास्ते जख्मी थियण बावजूद मोहम्मद महफूज अजीम जुरत जो मुजाहिरो कयो। संदस कुर्बानी फौज पेशवरानी महारत ईसार ऐं क़ौमी जज्बे की अक्कासी आहे। शहीद मोहम्मद महफूज की लाजवाल कुर्बानी हमेशा क़ौम ऐं ईंदड़ नसुल लाइ मशअले राह रहंदी। मुल्क के टिनी वॾनि हवाई अड्डनि ते इमिग्रेशन लाइ ई गेट्स के मामले ते अॻभराई। शुरुआती तौर ते कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद के हवाई अड्डनि ते ई गेट्स लगाया वेंदा। ज़रियनि जो चवणु आहे त कराची एयरपोर्ट ते इमिग्रेशन लाइ ई गेट्स लगाइण लाइ हंध जी निशानदी कई वई आहे। नए निज़ाम सां मुसाफ़िरनि जो वक़्तु बचंदो। चक भरसा महर जतोई तकरार तां फायरिंग में नौजवान मारिजी वियो। ॻोठ आराई ॿाहिरां बंद ते वेठल नौजवान ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में नौजवान साले महर मारिजी वियो। वाक़िए बैदि धुरियुनि में छिकताण ते फायरिंग ॾे वठि जारी। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। लाड़काने में सिलेंडर धमाके जे ज़ख्मी ॿारड़े दम ॾेई छॾियो। फौतियुनि जो अंग वधी 4 थी वियो। लोहर कालून में गैस सिलेंडर फाटण सबब ज़ख्मी थियल ॿारड़े जवाद रिंद कराची जी अस्पताल में दम ॾिनो। 2 ॾींहं अॻु घर अंदरि गैस सिलेंडर धमाके सबब 3 घर पट पइजी विया हुआ। वाक़िए जे ज़ख्मी जो लाड़काने ऐं कराची में इलाज जारी। नंगर पार्कर वेझो नौजवान जो घरनि भरिसां झंग में फाहो खाधल लाश हथ। ॻोठ सोरा पादर में उर्फ हर सिंह जो घरनि भरिसां वण में फाहो खाधल लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश तालका अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे मामले की जांच कई पई वञे।
रूसी सदर व्लादिमीर पुतिन यूरोपीय अगवाननि खे हैवान जानवर करार ॾेई छॾियो। रूसी फ़ौज खे ख़िताब कंदे व्लादिमीर पुतिन चयो आहे त यूरोपी हैवान माज़ी जो बदिलो वठण रूस खे तबाह करणु चाहिनि था, पर रूस ख़िलाफ़ सभई तबाह वारा मनसूबा नाकाम थी विया आहिनि। सभिनी खे उमेद हुई त रूस टुटी वेंदो, पर इहो न थी सघियो। जेकॾहिं मुख़ालिफ़ धुर ऐं उनजी सरपरस्ती तजवीज़ कयल आमरीकी अमन मंसूबे ते संजीदगी न ॾेखारी वई त रूस ताक़त सां पंहिंजी तारीख़ी सरज़मीन जी आज़ादी हासिल कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 1 साल अॻु अमरीका मुर्दा थी चुको हो। नाकामी जी पुछड़ी ते हो। हुननि 1 साल में उहो सभु कुझु हासिल कयो जेको ॿियो न करे सघे हा। हिन 10 महीननि में 8 जंगियूं रोकियूं। बाइडन जी पॉलिसियुनि खे ॿीहर लागू करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। संदसि दौर में गैर क़ानूनी मुहाजिरनि नौकरियूं वरितियूं। संदसि दौर में समूरियूं नौकरियूं अमरीकी शहरियुनि खे ॾिनियूं वयूं। करप्ट निज़ाम खे रोकण जो मैंडेट ॾिनो वियो। अमरीका में गैर क़ानूनी अच वञ खे रोकियो वियो आहे। समुंड में ज़मीन रस्ते मंशियात अचण खे 94% रोकियो वियो आहे।